कराची जी नई सब्जी मंडी बैंक वेझो धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे नबी बख़्श ख़ासि केली। जी नबी बख़्श, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल जो आहे सो ही कराची जी नई सब्जी मंडी बैंक वेझो जो है धमाको थियो है, जंहिंजे नतीजे में एक ॼणो जो आहे सो ज़ख़्मी थी पियो आहे। जंहिं धमाके के नतीजे में भरपासे के दुकाननि ऐं इमारतनि जा जेके शीशा टुटी पिया आहिनि ऐं धमाके सबबि केतिरियूं जेके गाॾियूं ऐं मोटरसाइकिलुनि खे पिणु जो आहे सो नुक़सानु पहुतो आहे। जॾहिं त बैंक ॿाहिरियां मुक़ररु जेको सिक्योरिटी गार्ड आहे उहो मौज़ाने तौरु जेको आहे उहो महफ़ूज़ रहियो आहे। धमाके जो इतला मिलण खां पोइ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई, जिते धमाके जी इन जो पतो लगाया वियो। पुलिस जो चवणु आहे त धमाको जेको आहे उहो गैस जेको आहे उहो लीक थियण सबबि जेको आहे सो पेश आयो आहे। ऐं धमाके खां पोइ जेको आहे सो माण्हू जेके आहिनि सब्जी मंडी में उन्हनि में भाॼ पइजी वियो। जॾहिं त जेका धमाके जी जेका CCTV फुटेज आहे उहा बि पिणु मंज़र आम ते अची वई आहे, जंहिंमें ॾिसी सघिजे थो त जेको धमाको आहे उहो बरसाती जेको नालो आहे उन में जेको आहे सो थियो आहे। ऐं बरसाती नाले में धमाके खां पोइ जेको आहे सो पाणी जेको आहे उहो तमामु मथे हलियो वियो आहे। उन खां बाद में जेका नाले मथां ठहियल फर्श जेको आहे उहो पिणु जेको आहे सो टुटी पियो आहे। जॾहिं त उते मौजूदु जेका मोटरसाइकिल जेका आहे उहा बि धमाके सां उॾामी जेका आहे उहा बीठल जेका उते कार आहे उन मथां जेको आहे सो किरंदे नज़र अचे पई। जी।